ऐं उहो अगरि तव्हां वटि क्वालिफिकेशन आहे, एक्सपीरियंस आहे, त पोइ त सही वारा ई न्यारा आहिनि। पोइ त तव्हांजी इमिग्रेशन डायरेक्ट रेज़िडेंस थी सघे थी। सुखिया हुजो सुपरी, ॾुखिया न ॾिसो ॾींहं, रहमत वसे रब जी जीअं सावण वसे मींहुं, जिने सां आहे नींहुं से पिरी ईंदा पक सां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जिए सिंध जिए लतीफ़। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदो। काफ़ी अरसे खां पोइ तक़रीबन कोई 10 महीना या साल खनि थी हूंदो, उन खां पोइ पंहिंजी मुलाक़ात पई थिए हिन चैनल ते, जंहिंजे लाइ सभ खां पहिरीं माज़रत। असल में तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो ॿियो चैनल बि आहे उर्दू में, सो जंहिंमें आउं ट्रैवलिंग व्लॉग्स वग़ैरह अपलोड कंदो आहियां। हम निकल रहे हैं जी केपी के खैबर पख्तूनख्वा के दासूस शहर से। उम्मीद आहे त तव्हां उहे बि ज़रूरु ॾिसंदा हूंदव ऐं पसंदि कंदा हूंदव। उन सिलसिले में काफ़ी मूंखे ट्रैवलिंग करणी पवंदी आहे, प्लस हिते आउं जिते न्यूज़ीलैंड में रहां थो ऑकलैंड में, हिते बि जॉब बि कंदो आहियां, तंहिंजे करे हिन चैनल खे आउं थोरो टाइम घटि पे ॾेई सघियुसि। पर हाणे इंशाअल्लाह ताला हीउ सिलसिलो हाणे जारी रहंदो ऐं हिन सिलसिले में आउं तव्हांखे पंहिंजा जीअं अॻु में बि इमिग्रेशन जे बारे में टिप्स ॾिनियूं हुयूं, त इमिग्रेशन जे बारे में, स्टडी ऑप्शन्स जे बारे में, ऐं इमिग्रेशन न रुगो न्यूज़ीलैंड पर न्यूज़ीलैंड खां अलावा ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कैनेडा, यूरोप, इटली जे बारे में काफ़ी दोस्त मूंखां पुछंदा रहंदा आहिनि त ऑप्शन्स ॿुधायो ॿिया बि कहिड़ा आहिनि, सिर्फ़ु न्यूज़ीलैंड जे बारे में न, कुझु ॿिया बि मुल्क आहिनि, त उन्हनि जे बारे में बि इंशाअल्लाह ताला आउं तव्हांखे रेगुलरली ख़ासि तौर ते घणो करे ऐं हफ़्ते में 3 ॾींहं सोचां पियो त मंडे, वेडनेसडे ऐं सैटरडे, इन्हनि 3 ॾींहंनि ते नंढियूं ई सही पर रेगुलर तव्हांखे वीडियोज़ जेके आहिनि उहे अपलोड कंदो रहंदुसि, तव्हांखे टिप्स ॾींदो रहंदुसि, तव्हांखे न्यूज़ीलैंड बि घुमाईंदो रहंदुसि। छो जो हू जेको चैनल आहे उर्दू वारो, उन में त ट्रैवलिंग जी ई वीडियो हूंदी, पर हिन में ट्रैवलिंग, इमिग्रेशन, स्टडी ऑप्शन्स या ॿियूं बि कई बि जेके बि तव्हांजे इंट्रस्ट जूं हुजनि उहे तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में ॿुधाईंदा रहिजो, त उन जे बारे में आउं इंशाअल्लाह ताला सुठियूं सुठियूं वीडियोज़ ठाहे करे तव्हांखे ॾेखारींदुसि। मुंहिंजो कमु हूंदो तव्हांखे ॾेखारणु ऐं तव्हांजो कमु हूंदो उनखे वायरल करणु, उनखे दोस्तनि सां गॾु घणे में घणो शेयर करणु, हिन चैनल खे घणे में घणो प्रमोट करणु। हाणे अचूं था पंहिंजे अॼोके मुख़्तसिर टॉपिक ते। अॼु वरी आउं जेको आहे सो पुराणा जेके मुंहिंजा व्लॉग्स हुआ न्यूज़ीलैंड जे बारे में, न्यूज़ीलैंड जी इमिग्रेशन जे बारे में, उन्हनि खे थोरो सो आउं ॿीहर रिवाइव थो कयां, समअप थो कयां। त न्यूज़ीलैंड साउथ वेस्ट में ऑस्ट्रेलिया जे वेझो हिकिड़ो नंढिड़ो सो मुल्क आहे, तक़रीबन पाकिस्तान जे 1/3 जेतिरो, जंहिंजी आबादी तक़रीबन 50 लख खनि आहे, जेका तक़रीबन हैदराबाद जी आबादी खां थोरो घणो मथे हूंदी, या खणी ईअं चऊं त कराची जी 1/3 पॉपुलेशन आहे। तमामु ख़ूबसूरत ग्रीन, लश ग्रीन कंट्री आहे, ईअं सम्झो त साउथ पोल जो स्विट्ज़रलैंड आहे। पाकिस्तान जे हिसाब सां ॾिठो वञे त 7 कलाकनि जो ऐं कॾहिं 8 कलाकनि जो टाइम डिफरेंस हूंदो आहे, यानी कि जीअं ईअं सम्झो त पाकिस्तान में जेकॾहिं ॾींहं जा 12 थींदा आहिनि त हिते राति जा शाम या 7 या 8 थींदा आहिनि। अॼुकल्ह 8 थींदा हूंदा, छो जो अॼुकल्ह 8 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। तमामु ख़ूबसूरत हिते फॉरेस्ट आहिनि, बीचिस आहिनि, माउंटेन्स, वाटरफॉल्स। इकॉनमी अॼुकल्ह कुझु थोरी सी डामाडोल आहे, पर पोइ बि न्यूज़ीलैंड जो $1 पाकिस्तान जे तक़रीबन 160 रुपयनि जे क़रीब आहे, जेको मूं अॼु रिसेंटली चेक कयो हुयो। हीउ गोरनि जो मुल्क आहे, पर हिते इंडिजीनियस जेके माण्हू गोरनि खां बि अॻु में हिते आया हुआ, जिन खे माउरी सॾिबो आहे, उहे बि काफ़ी तादाद में आहिनि। उन खां अलावा चाइनीज़, इंडियंस ऐं ॿिया एशियन, फिलिपिनोज़ ऐं पाकिस्तानी ऐं सिंधी असीं बि हिते आहियूं, पर घटि तादाद में। काफ़ी माण्हू जेके ख़ासि तौर ते पाकिस्तान में सिंध जे हालातनि जे करे या ॿारनि जी एजुकेशन जे लाइ या
लाइफ स्टाइल सुठे जे लाइ मुल्क खां ॿाहिरि निकिरणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ हीउ ज़बरदस्त हिकिड़ो मुल्क आहे। तव्हांखे हितां जे पाकिस्तानी क्विज़िन बि मिली वेंदो, यानी इंडियन स्टाइल, पाकिस्तानी स्टाइल जा खाधा, मसाला, हर शइ हिते मिली वेंदी। हिते अचण जा तरीक़ा कहिड़ा आहिनि हाणे आउं तव्हांखे उहो मुख़्तसरनि ॿुधायां थो, छो जो पहिरीं मां व्लॉग करे चुको आहियां, उहे तव्हां ॾिसंदव त उन्हनि में काफ़ी शयूं क्लियर मूं करे छॾियूं आहिनि। पर उनखां वधीक जेके बि अपडेट्स हूंदियूं या उनखां अलावा जेके बि कुझु ॻाल्हियूं रहियल हूंदियूं या कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं हूंदियूं त उहो तव्हांखे आउं ईंदड़ व्लॉग्स में वरी ज़रूरु ॿुधाईंदुसि। पर मुख़्तसरनि इहो आहे त न्यूज़ीलैंड इमिग्रेशन जा यानी कि परमनेंट हिते सेटल थियण जा 3 तरीक़ा आहिनि, 3 स्ट्रीम्स आहिनि या 3 पाथवेज़ आहिनि। स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी आहे, जंहिंमें मख़सूस क़िस्म जूं स्किल्स जेके आहिनि उन्हनि माण्हुनि खे जिन वटि उहे मख़सूस क़िस्म जूं स्किल्स आहिनि उहे परमानेंट हिते सेटल थी सघनि था। ॿी आहे ग्रीन लिस्ट वारी वीज़ा। त ग्रीन लिस्ट में वरी 2 क़िस्मनि जो Tier 1 वारी आहे ऐं Tier 2 वारी आहे। Tier 1 में प्रोफेशन्स आहिनि जिन में तव्हांखे स्ट्रेट रेज़िडेंस मिली सघे थी, ऐं Tier 2 में तव्हांखे 2 सालनि जे लाइ कमु करिणो पवंदो ऐं उन खां पोइ तव्हांखे रेज़िडेंस परमानेंट मिलंदी। Tier 1 उहो आहे ग्रीन लिस्ट जो जेके हाईली स्किल्ड या हाईली इन डिमांड जॉब्स आहिनि, ऐं Tier 2 में जेके ट्रेड्स वारियूं टाइप जूं जॉब्स आहिनि, जंहिंमें प्लम्बर टाइप जो थी वियो, ऐं Tier 1 में इंजीनियर्स लेवल जूं जॉब्स आहिनि या टीचिंग्स जूं जॉब्स आहिनि। मिसाल जे तौर ते इंग्लिश टीचर, मैथमेटिक्स जो या साइंस जो टीचर, इन्हनि जी तमामु डिमांड आहे। ऐं उहो अगरि तव्हां वटि क्वालिफिकेशन आहे, एक्सपीरियंस आहे त पोइ त सही वारा ई न्यारा आहिनि, पोइ त तव्हांजी इमिग्रेशन डायरेक्ट रेज़िडेंस थी सघे थी विदिन 3 to 6 मंथ्स में, जेको 80% चांसिस हूंदा आहिनि इन्हनि जी प्रोफेशन्स जी इमिग्रेशन फास्ट फॉरवर्ड थींदी आहे। अच्छा जी, 3 सेक्टर जेको आहे उहो आहे ट्रांसपोर्ट जो ऐं केयर वर्कफोर्स वारनि जो, यानी बस ड्राइवर्स, ट्रक ड्राइवर्स ऐं इन सां गॾु इन सां रिलेटेड कुझु ॿियूं जॉब्स बि आहिनि। मिसाल जे तौर ते हवाई जहाज़नि में या शिप्स में रीफिलिंग करण वारा या डेक ते कमु करण वारा, ऐं केयर वर्कफोर्स में जीअं नर्सूं थी वियूं या पोड़नि खे या डिसेबल्ड माण्हुनि खे हेल्प ऐं सपोर्ट ॾियण वारा। त इन्हनि सेक्टर वारनि खे 2 साल पहिरीं वर्क वीज़ा मिलंदो, पोइ उहो वर्क टू रेज़िडेंस वीज़ा हूंदो। 2 सालनि खां पोइ रिक्वायरमेंट्स जेके बि आहिनि उहे अगरि कंप्लीट कनि था, सही पूरियूं थियूं थियनि, त पोइ उहे हिननि खे इनडेफिनेट परमानेंट रेज़िडेंस वीज़ा मिली वेंदो। पर इन्हनि टिनी जूं कंहिं न कंहिं रिक्वायरमेंट्स आहिनि, जहिड़ो कि उन स्किल जे लाइ तव्हां वटि ओड़ी क़िस्म जी क्वालिफिकेशन हुजे या उन जे लाइ को ख़ासि को काफ़ी रिक्वायर्ड एक्सपीरियंस हुजे, ऐं उन जॉब में वरी तव्हांखे हितां जी कुझु मीडियन वेज सॾिबी आहे, उहा वेज तव्हां अर्न कंदा हुजो। मिसाल जे तौर ते जीअं $33 शायदि $33.5 मीडियन वेज हिते आहे, उनखां अगरि घटि आहे त पोइ तव्हां एलिजिबल नथा थी सघो रेज़िडेंट वीज़ा लाइ। एक्रीडिटेड एम्प्लॉयर वर्क वीज़ा वरी उहा आहे जंहिंमें एक्रीडिटेड एम्प्लॉयर्स, जेके एम्प्लॉयर्स जिन खे न्यूज़ीलैंड जी हुकूमत इजाज़त ॾिनी आहे त तव्हां भले न्यूज़ीलैंड खां अलावा ॿाहिरि मुल्कनि मां बि को लेबर फोर्स घुराए सघो था, छो जो उन्हनि जी हिते शॉर्टेज आहे। पर उहो शायदि परमानेंट न थिए, शायदि, छो उन में बि आहे, तरीक़ो त आहे, पर उहो तव्हांखे इनिशियली 2 खां 5 सालनि जे लाइ वीज़ा ॾींदा आहिनि, जेका टेम्पररी वर्क वीज़ा हूंदी आहे, जेका परमानेंट न हूंदी आहे जेसि ताईं तव्हांखे वरी कोई परमानेंट टाइप वारी वीज़ा न मिले। पर इन सिलसिले में आउं तव्हांखे इहो ॿुधायां त अॼुकल्ह न्यूज़ीलैंड में एक्रीडिटेड एम्प्लॉयर वर्क वीज़ा में काफ़ी फ्रॉड पिया थियनि। सो काफ़ी माण्हुनि खे एम्प्लॉयर्स एक्सप्लॉइट कयो आहे, ख़ासि तौर ते इंडिया पाकिस्तान जे। घणनि माण्हुनि खां पैसा वरिता अथऊं, पोइ हिते घुराइनि था, पोइ उन्हनि खे या उहो रेट नथो मिले या उन्हनि खे जेतिरा आवर्स चया वञनि था त हफ़्ते में तव्हांखे एतिरा आवर्स जी जॉब मिलंदी, पोइ उहो नथो मिले, पोइ उन्हनि वटि डिफरेंट एक्सक्यूज़िस आहिनि, रीज़न्स आहिनि। पोइ उन्हनि में काफ़ी केसिस बि कोर्टनि में हलिया विया आहिनि काफ़ी माण्हू, ऐं
के कंपनियूं त जिन माण्हू घुराया आहिनि उहे बैन थी चुका आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजो मशवरो इहो हूंदो त ख़्यालु करे एहतियात करे अहिड़े क़िस्म जी वीज़ा वठिजो। अॼोके ॾींहं लाइ अॼु एतिरो काफ़ी आहे। हीउ मां तव्हांखे हिकिड़ो ओवरव्यू ॾिनो पे न्यूज़ीलैंड जो, न्यूज़ीलैंड जी इमिग्रेशन जे बारे में, पंहिंजे चैनल जे बारे में। इंशाअल्लाह ताला अॻियां जेके वीडियोज़ ईंदियूं उन्हनि में आउं तव्हांखे वधीक डिटेल सां न रुगो न्यूज़ीलैंड जी इमिग्रेशन जे बारे में पर ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कैनेडा ऐं यूरोप या ॿियनि कंट्रीज़ जे बारे में, उन्हनि जी इमिग्रेशन जे बारे में, उन्हनि जी स्टडी ऑप्शन्स जे बारे में वक़्तन फ़वक़्तन मंडे, वेडनेसडे ऐं सैटरडे यानी सूमर, अरबा ऐं छंछर जे ॾींहुं तव्हांखे व्लॉग्स ॾींदो रहंदुसि। कमेंट बॉक्स में इहो ज़रूरु ॿुधाईंदा त अॼोकी तव्हांखे वीडियो हीअ कीअं लॻी ऐं आइंदा जे लाइ तव्हांखे कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ पसंदि आहिनि, कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ मूंखे ठाहिणु खपनि, त हिन में कमेंट बॉक्स में कमेंट में वीडियो जे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्त मूंखे व्हाट्सएप करे ॿुधाईंदा आहिनि, व्हाट्सएप ते ॿुधाइण खां बहितर आहे त तव्हां हिन वीडियो में पंहिंजे राय, पंहिंजा ख़्यालात ऐं पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा सवाल सभु वीडियो जे कमेंट बॉक्स में ॾियो। ऐं सीरियसली उहे असांजे लाइ तमामु घणो मैटर कनि था, छाकाणि जो तव्हां असांजे लाइ मैटर कयो था, तव्हां इम्पॉर्टेंट आहियो। कीप वॉचिंग माई चैनल, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, दोस्तनि खां बि सब्सक्राइब करायो, शेयर करियो त जीअं असांजा सिंधी जिते बि रहनि था, जेके बि हिन चैनल मां फ़ाइदो वठी सघनि था, उहो वधि में वधि फ़ाइदो वठनि। पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो, दोस्तनि जो, सभिनी जो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआनि में यादि रखिजो। सदाईं गॾु, साथ सलामत, सिंध सलामत।